हैदराबाद जी थदिन हवाउन में ॿिनि ॾींहंनि वारो सतूं हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जूं तक़रीबूं पंहिंजी पुॼाणी ते पहुतियूं। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे साकिब कुबर। हैदराबाद जी थधे हवाउनि में 7 हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जूं 2 ॾींहंनि वारियूं तक़रीबूं पंहिंजी पुॼाणी ते पहुतियूं। लिटरेचर फेस्टिवल में अदब समेत ॿियनि मौज़ुअनि ते पिणु वहिकूं थियूं। जॾहिं त फेस्टिवल में सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल, किताबनि जा स्टॉल ऐं जेल जे अंदरि रहंदड़ क़ैदियुनि पारां हथ सां ठाहियल शयुनि जा स्टॉल बि पिणु लॻाया विया हुआ। जॾहिं त फेस्टिवल में ईंदड़ शहरियुनि जो चवणु हो त असांखे हिन फेस्टिवल में अची करे ॾाढी ख़ुशी थी आहे। मुबारकबाद थो ॾियां हिन इंतिज़ामिया खे ऐं हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जी टीम खे। ॾाढो सुठो नौजवाननि जी प्रेजेंस आहे, माण्हुनि में जज़्बो आहे सिखण जो। ऐं दोहिराए चुको आहियां ऐं वरी दोहिरायां थो ॻाल्हि खे त हिननि मां ॻाल्हियूं सिखणु खपनि, उनखे अमल में आणणु खपे। स्टॉल हिते लॻायो आहे जेके प्योर हैंडमेड ऐं जेके क़ैदी आहिनि उन्हनि इन शइ खे प्रोमोट कयो आहे। ऐं इन सां मां सोसाइटी में हिकिड़ो मैसेज ॾियणु थो चाहियां त जेके इनसाइड प्रिज़नर्स आहिनि उन्हनि जूं कावशूं, उन्हनि जूं महिनतूं इन कम सां मेंटली बिज़ी था रहनि ऐं स्किल था रहनि। जॾहिं उहे रिलीज़ थींदा त सोसाइटी में हिकिड़े सुठे शहरी जो प्रूफ ॾींदा त असां बि कुझु बहितर कमु करे सघूं। ही ज़बरदस्त क़िस्म जो फेस्टिवल लॻो आहे जंहिंमें असांजो जेको अदब आहे उनखे तरजीह ॾिनी पई वञे, प्रोमोट कयो पियो वञे। मुख़्तलिफ़ अदबी गॾिजाणियूं आहिनि, मुख़्तलिफ़ किताबनि खे मुतारिफ़ करायो पियो वञे ऐं ज़बरदस्त क़िस्म जा हिते मुख़्तलिफ़ स्टॉल्स बि लॻल आहिनि ऐं फैमिलीज़ अचनि पियूं ऐं हिते ऐं अदब सां गॾु जेको आहिनि से उन्हनि खे मुतारिफ़ करायो पियो। छा साईं ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे, सिंध जी सूंहं ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम ज़रूरु थियणु खपनि ताकि अदब ऐं इल्म जे बारे में असांजी नौजवान नस्ल खे ख़बर पए। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सिंध जे हर शहर में, बल्कि पाकिस्तान जे हर शहर में जिते एंटरटेनमेंट कोन्हे, जिते पार्क कोन्हे, जिते माण्हुनि खे ॿाहिरि सिहतमंद सरगर्मियुनि लाइ रांदुनि जा मैदान न आहिनि, उते हिन क़िस्म जूं सरगर्मियूं ज़हन खे सिहतमंद रखनि थियूं, माण्हू जे फ़िक्र खे, माण्हू खे नज़रियाती तौरु मज़बूत कनि थियूं। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। फेस्टिवल जी आख़िरी ॾींहं ते म्यूज़िकल प्रोग्राम बि पिणु मुनक़िद कयो वियो, जंहिंमें ज़ामिन अली समेत मुख़्तलिफ़ फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे फेस्टिवल में ईंदड़ शहरियुनि खे झुमाए छॾियो। हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल में ईंदड़नि जो चवणु आहे त अहिड़े क़िस्म जा फेस्टिवल थींदा रहनि त जीअं नौजवाननि जे टैलेंट में इज़ाफ़ो थिए थो। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु साकिब कुबर, आवाज़ टीवी न्यूज़, हैदराबाद।